दोस्तों वाशिंगटन DC मां आहियां मुश्ताक राॼपर। सिंध, नॉर्थ अमेरिका, हिंदुस्तान बल्कि सॼी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि खे हक़ मौजूद। मां अॼु गुज़ारिश कंदुसि तव्हां सभिनि दोस्तनि खे त जेको 5 डिसंबर ते हर साल सिंध जो सकाफ़ती ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, सॼी दुनिया में जिथे बि सिंधी रहनि था उहो सकाफ़ती ॾींहुं मल्हाइनि था। हिन साल द फ्रेंड्स ऑफ सिंध सोसाइटी नॉर्थ अमेरिका तरफ़ां असां इन मौक़े ते सेलिब्रेटिंग सिंधी कल्चर हिकिड़ो आलमी सिंधी मुशाइरे जो एहतमाम कयो आहे, जेको ऑनलाइन हूंदो, ज़ूम ते हूंदो, ओनली बाय द इनवाइट। ऐं उन मुशाइरे में सिंध जा, नॉर्थ अमेरिका जा, हिंदुस्तान जा ऐं दुनिया जे ॿियनि खितनि में रहंदड़ सिंधी शाइर जेके आहिनि उहे पंहिंजो शेयर जेको आहे उहो शेयर कंदा। छाकाणि त जॾहिं असां ॻाल्हि था करियूं सकाफ़त जी, कल्चर जी, त उन में जेको पोइट्री आहे, जेको लिटरेचर आहे, उन जो हिकिड़ो अहम कंट्रीब्यूशन आहे, उहो वॾो हिसो आहे असांजे सकाफ़ती वरसे जो। जेके ट्रेडिशन्स आहिनि कल्चर जा, उन में पोइट्री जो अहम रोल आहे। सो असां सोचियो त वाई नॉट टू सेलिब्रेट आवर पोइट्री वाइल सेलिब्रेटिंग आवर कल्चर हिन साल। छाकाणि त अदब अहिड़ो आहे, अहिड़ी शइ आहे जेका सभिनी माण्हुनि खे इरेस्पेक्टिव ऑफ पॉलिटिकल डिफरेंसिस एंड आइडियोलॉजीज़ उहो माण्हुनि खे ॻंढे थो। सो असांखे ॾाढी ख़ुशी पई थिए त सिंध जा तमामु भलोड़ शाइर सिंध मां, नॉर्थ अमेरिका मां, इंडिया मां उहे इन में शिरकत कनि पिया। ऐं गॾोगॾु असां हिकिड़ा 3 स्पीकर्स खे बि इनवाइट कयो आहे त उहे असां सां इन मौज़ूअ ते, इन सब्जेक्ट ते, सिंधी सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां जेके लिटरेरी ट्रेडिशन्स आहिनि, जेके पोइटिक ट्रेडिशन्स आहिनि सिंधी ॿोलीअ में, उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कनि। उन में मैडम लुड़दा शाह सिंध सां तव्हां सां ख़्याल इज़हार कंदी। हिंदुस्तान जो तमामु वॾो लेखक, अदीब, शाइर साईं मोहन गेहाणी साहब तव्हां सां पंहिंजा ख़्याल वंडींदो। ऐं अमेरिका मां एमिली हॉज़ जेका शाह लतीफ़ जी शाइरी ते गुज़िरियल 5-6 सालनि खां कमु करे पई, ट्रांसलेट करे पई, असां उनखे बि इनवाइट कयो आहे त उहे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। त जीअं असां शाइरी ॿुधण सां गॾोगॾु कल्चर में जेको लिटरेचर जो ऐं पोइट्री जो कंट्रीब्यूशन आहे ऐं पार्ट आहे, उन ते ॻाल्हि ॿोल करे सघूं, हिकिड़ो इहो। ऐं ॿियो त मुशाइरे जी जेका सदारत कंदो, ऐं सम्झां थो अॼोके दौर जो सिंध जो तमामु वॾो शाइर, सिंधी हम असर दौर जो हिकिड़ो तमामु वॾो शाइर साईं इमदाद हुसैनी साहब मुशाइरे जी सदारत कंदा। कैनेडा मां माहिन हिसबाणी उन मुशाइरे खे मॉडरेट कंदी ऐं सिंध मां यासिर काज़ी साहब जेके आहिनि उहे उनखे मॉडरेट कंदा। असां हिन इवेंट में जेको लाइव हूंदो असांजे फेसबुक पेज ते ऐं यूट्यूब चैनल ते, फ्रेंड्स ऑफ सिंध सोसाइटी जे पेज ते, उन में म्यूज़िक जो बि असां बंदोबस्तु कयो आहे। हिंदुस्तान मां सिंधी फ़नकार जेके आहिनि उहे तव्हां सां सिंधी गीत शेयर कंदा। सिंध मां जेके आहिनि सिंधी आर्टिस्ट पंहिंजा कलाम तव्हांखे ॿुधाईंदा। ऐं गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ज़ाहिद शेख तमामु वॾो जेको शाइर आहे असांजो, उहो ऐं मंज़ूर सोलंगी उहे ॿई पंहिंजो कलाम जेको आहे उहो तरनम में तव्हां सां शेयर कंदा। सो आई होप के तव्हां असांखे जॉइन कंदा, ज़ूम ते बि ऐं फेसबुक ते बि ऐं यूट्यूब ते। न विसारजो त हिन छंछर ते, ऑन कमिंग सैटरडे डिसंबर 4 ते, राति जो 8 वॻे पाकिस्तान जो टाइम ऐं 7:30 थींदा शाम जा इंडिया में। ऐं अमेरिका में ख़ासि तौर ते जेको ईस्टर्न टाइम स्टैंडर्ड आहे उन में थींदा सुबुह जा 10। त पहिरियों आलमी सिंधी मुशाइरो जंहिंजो असां करे रहिया आहियूं। आई होप कि तव्हां असांखे जॉइन कंदा। हक़ मौजूद।